ख़बर शामिल कंदा कंदकोट मां कंदकोट जे बहादुर बेबाक शहीद सहाफ़ी शाहिद सुमरो जी 19वीं वरसी कंदकोट प्रेस क्लब में इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। क़बर ते गुलनि जी चादर चढ़ाए फातिह ख़्वानी कई वई। मुख़्तलिफ़ कुतुब फ़िक्र जे अॻुवाणनि जी शिरकत कई। ख़बर मूजिब कंदकोट जे बहादुर ऐं बेबाक शहीद सहाफ़ी शाहिद सुमरो जी 19वीं वरसी कंदकोट प्रेस क्लब में इंतहाई अक़ीदत सां मल्हाई वई, जंहिंमें वॾे तादाद में सहाफ़ियुनि ऐं मुख़्तलिफ़ कुतुब फ़िक्र जे माण्हुनि अॻुवाणनि भरपूर शिरकत कई। अॻुवाणनि भेटा पेश कंदे चयो, शहीद सहाफ़ी हमेशह हक़ सच जी वाट ते हलंदे मज़लूमनि जो आवाज़ आला ईमाननि ताईं पहुचायो। हुन चयो त क़बीलाई रीतनि रस्मनि ऐं फ़रसूदा निज़ाम ख़िलाफ़ अख़बारनि में लिखी जागीरदारी सिस्टम खे लोॾियो आहे। हुन चयो त मीडिया जी मज़बूत आवाज़ सबबि मुआशिरे में तब्दीली अची रही। शाहिद सुमरो बग़ैर कंहिं फ़र्क़ जे अवाम जी आवाज़ खे इक़्तिदारी धुरियुनि ताईं पहुचायो। जॾहिं त शहीद शाहिद जे ॾिनल क़ुर्बानी कॾहिं बि रायगान न वेंदी। शहीद सहाफ़ी क़ुर्बानी फ़ख़ुर जो बाइस आहे। हुन चयो त शहीद शाहिद सुलझिणो ऐं मिलनसार इंसान हो ऐं संदसि किरदार तारीख़ में अमर आहे। हू 10 वरसी तक़रीब खां पोइ शहीद शाहिद सुमरो जी क़बर ते गुल निछावर करे कुल ख़्वानी करे दराजात जे बुलंदी लाइ दुआ घुरी वई ऐं लंगर तक़सीम कयो वियो।